ये महक जेको खदगो दा महक जेको नाच कंदो यो हाणे तबलीग जमात में 15-15 लाख 20-20 लाख इन जी फीस हुंदी रानीपुर में आयो 13 लाख रुपयो घोर पे तो हैरान थी वेंदो हिकिड़ो ज़मींदार हो उन जो पुट नौजवान तबलीग में सजो गोठ एक पासे उन जो पुट बे पासे वडेरे जो पुट सो वडेरे पाजे बे पुट जी शादी में ने महक के घुराए उन पुट के चई त बाबा बुला तो के वेव तुझे बा जी शादी आ उन जो बाबा जी ता जो वो बेचारो बची वेठो उन वडेरे खदरे के चयो महक के त अड़ो नाच कर जो ही मो जो पुट मुलन को फ्री 40 लाख चई 50 लाख चई मा तो के दीस अगो हिन मुआरे पुट को तोडे जो तुझे मोहब्बत में अचियो नी त पोई नमाज छडे दीनो ई डागी पूरी ये अजीब कारगुजार अचे से उन नाच शुरू कयो लख रुपया इन ने मदो घोर पई पे उन नौजवान जे आडो बी जी नाच करे पर उन जी नजर है तो हु वे तो रोए जारो तो ने माग चेस त ही सजे शामियाने में एडी खुशी लगी पई या नाच पिया ता हला नहीं तू रोईंदो तो ने नौजवान चयो मां रो इन जे करे तो मता अल्लाह जो अजाब ना चे मुझे बाज ये दी रब जी नाफरमानी थी रही है अल्लाह जे रसूल जे सुन्नत जी खिलाफ वर्जी थी रही है मां रो तो मता इन शादी में मुझे बाज काज में अल्लाह जो अजाब ना चे बाबा ये लफ्ज जो चईस त महक जे अखिन में पानी चई बस हाणे मां तो जो जी तू चवी बस मुखे को भाकुर पा उन जे 3 दी तबलीग में लगा पो तो के भाकुर पा सब जो सुभान उन जो ठीक से वठी आयस माले जी मस्जिद में हजारे मां पूछी बाबा महक आयो मस्जिद में मस्जिद खचा खच भरजी वई नौजवान हिन के जुबो पारायो ये मोबाइल में था मथे दे सफेद रुमाल वार उन जा ढकियो ओ हिन के जो बस हाणे तू ऐलान कर हिन के सिखारे तू ऐलान कर द बकाया नमाज के बाद ईमान और यकीन की बात होगी 5 मिनट बैठे बहुत फायदा होगा तुम्हारी और हमारी कामयाबी अल्लाह ताला ने अपने दीन में रखी इन्हें सिखायो इन सही उठी भी ऐलान कयो मेरे भाइयों बकाया नमाज के बाद ईमान और यकीन की बात होगी 5 मिनट बैठे बहुत फायदा होगा हमारी और तुम्हारी कामयाबी दुनिया आखिरत की कामयाबी अल्लाह ताला ने अपने दीन में रखी है ये लफ्ज जो चाहिए त बेहोश थी वनी करे सजी मस्जिद में रोज होती हजार माण्हू कई खदरा तौबा ताइब जेको सजी सजी रात नाच कंदो लख रुपया उन ते घोर थींदी इन तबलीग जमात वारन में 3 ॾींहं लगाए अजो सागो माग खदरो तवा पुछा करे ॾिसो सजी सजी रात मुसल्ले ते वेही रोई करे रब खे बिथो मन ये नबी जा दुश्मन जेके अगल माण्हुनि खे अल्लाह जे रस्ते में मस्जिद में वठी आया ज़ालिमो तव्हां हिननि खे था चओ त ये गुस्ताख ये दुरुद नथा पढ़नि कुछ हया करे कुछ शर्म करे इमरान जी उबर पीती था जो अज़म कयो त इंशाअल्लाह अल्लाह जे रस्ते में ईंदासीं दीन मदरसे में ईंदा मदरसे में कुरान तो पढ़ी इन में नमाज सिखारी पंहिंजे बच्चन खे छॾियो फिरके वारियत खे छॾे ॾियो तव्हां ईअं असां मुस्लमान असांजो नबी हिकिड़ो कुरान हिकिड़ो कलमो हिकिड़ो काबो हिकिड़ो असांजो मुल्क पाकिस्तान हिकिड़ो जेके फिरके वारे फैलाइन पिया त फलाणनि ॾे न वञिजो ये दुश्मन मां तव्हांखे चवां थो सभिनी जा वाइज़ ॿुधो
तव्हां खे मनो नथो कयां त मथां छिते कुते जी गिग तव्हां खे लॻी सभिनी जा वाइज़ ॿुधो शियनि ॾे बि वञो बरेलियुनि ॾे बि वञो देवबंद ॾे बि वञो वाइज़ ॿुधो उन्हनि जा पर पोइ इंसाफ़ कयो छा इंसाफ़ ऐं रब खां दुआ घुरो या अल्लाह मुंहिंजी हिदायत जा फ़ैसिला तूं फरमा मुंहिंजी दिल खे खोल मुंहिंजे सीने खे खोल इंसाफ़ कजा तो कंहिंजो वाइज़ कुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ इंशाअल्लाह तोखे हिदायत न मिले त जेका चोर जी ज़रूरत बाक़ी तव्हां वाइज़ ॿुधो ई न त हेॾां ई वञो ई